ईद जी खुशियुनि में ग़रीब आवाम सां गॾायूं। पीपीडी नौजवान अॻवान ऐं ज़कात अशर कमेटी ज़िले सखर जे चेयरमैन सलीम खनी कलवड़ ऐं कमिश्नर सखर फयाज़ अहमद अब्बासी, डिप्टी कमिश्नर सखर मोहम्मद बख्श धारेजो पारां कलवड़ हाउस पनु आकिल ते तालके पनु आकिल जे केतिरनि ई ग़रीब मिसकीन माण्हुनि औरतुनि में ईद जे मौक़े जी मुनासिबत सां उन्हनि में राशन जा कटा ऐं कपिड़ा, सिलाई मशीनूं, व्हील चेयर समेत चेक विरहाया विया। तकरीब में असिस्टेंट कमिश्नर रिदा ज़हरा तालपुर, रफ़ीक अहमद कलवड़, मीर मुजफ्फर कलवड़, हाजी बशीर अहमद शेख, शबीर अहमद शेख, अब्दुल हफीज़ चाचड़, जमाल नासिर भुट्टो, लाला अहमद कलवड़, सरदार तकी खान धारेजो ऐं ॿियनि केतिरनि ई माण्हुनि शिकायत कई। कमिश्नर सखर फयाज़ अहमद अब्बासी सलीम खनी कलवड़ ॻाल्हाईंदे चयो त असीं ग़रीब आवाम सां हर ॾुख सुख ऐं ईद जे मौक़े ते बि ग़रीब आवाम सां गॾु आहियूं। हक़दारनि में लखें रुपयनि जो सामान चेक विरहाया विया आहिनि। अवामी ख़िदमतूं जारी रखबियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।